Welcome to Time News Studios. You are watching HBN Bulletin. इलेक्शन कमीशन जो मौजूदा हालत में है वो नहीं चल सकती। इलेक्शन कमीशन को बहसीयत मजमूई इस्तीफ़ा देना चाहिए, क्योंकि उसके बगैर और कोई तरीका नहीं है जिससे कोई एतमाद जो है वो बहाल हो सके। वफाकी सरकार इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान का इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। वफाकी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त इलेक्शन कमीशन न्यूट्रल अंपायर जो किरदार अदा न करे रही आहे ऐं PTI सूदो केर बि उन ते एतमाद न पियो करे। इलेक्शन कमीशन के मजमूई तौर इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। हुकूमत अहिड़ी इलेक्शन कमीशन ठाहिणु घुरे थी जंहिं ते सियासी जमातुनि खे एतमाद हुजे। सेनेट चूंडनि में जेको कुझु थियो उन जी ज़िम्मेवार इलेक्शन कमीशन आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर बि ज़िम्मेवारियूं निभाइण में नाकाम रहियो। वफाकी वज़ीरनि जी अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस दौरान इदारनि ते हमले बराबरि आहे। हुकूमत चूंड हाराए वई त उनमें इलेक्शन कमीशन जो कहिड़ो ॾोह आहे। नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त डस्का चूंड में 20 प्रिज़ाइडिंग ऑफिसरनि खे अगवा कयो वियो। बदतरीन धांधली बावजूद मुखालिफ़ उम्मीदवार खे वोट न मिलिया। हुकूमत इलेक्शन कमीशन खां पलान छो थी वठे। हुकूमत इलेक्शन कमीशन खां मुआफ़ी वठण बदिरां उन ते हमलो कयो। मरियम नवाज़ चयो त PDM जे सुभाणे वारे इजलास में इस्तीफ़ाउनि वारो मामलो क्लियर थी वेंदो। कराची जे इलाइक़े कोरंगी नंबर 5 में रेंजर्स जी गाॾी भरिसां धमाको। ज़रियनि मूजिबि धमाके में हिकु रेंजर्स अहलकार शहीद थी वियो। ॿिनि रेंजर्स अहलकारनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस शुरूआती जांच में तस्दीक कई आहे त बम मोटरसाइकिल में नस्ब थियल हो। गवर्नर सिंध नोटिस वरितो। एडिशनल IG खां रिपोर्ट तलब। IG सिंध वरी SSP ओलह खां रिपोर्ट घुरे वरिती। मटियारी वेझो खौफ़नाक हादसे जे वधीक ॿिनि ज़ख़्मियुनि दम ॾेई छॾियो। फ़ौतियुनि जो अंग वधी 4 थी वियो। फ़ौतियुनि में ड्राइवर मोहम्मद अब्बास, ॿारड़ो मोहम्मद हसन, मोहम्मद अकरम ऐं इसहाक शामिल। 36 मुसाफ़िर ज़ख़्मी, 16 ज़ख़्मी नाज़ुक हालत में हैदराबाद रेफर। पुलिस पहुची मुसाफ़िर कोच कार खे बचाइण दौरान ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी भित सां टकराइजी वई हुई। कोच कराची खां पंजाब वञी रही हुई। सेनेट चेयरमैन जी चूंड कराईंदड़ शख़्स इलेक्शन कमीशन जो न लॻी रहियो हो। सुप्रीम कोर्ट में बल्दियाती चूंडनि वारे केस ते ॿुधणी दौरान सेनेट चूंडनि जो ज़िक्र थियण ते जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जा रिमार्क्स। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त छा सेनेट रूल्स में लिखियलु आहे त इलेक्शन कमीशन जो सेनेट चूंडनि सां वास्तो न आहे। DG इलेक्शन कमीशन चयो त आइन जी आर्टिकल 60 तहत सेनेट जो अख्तियार आहे त चेयरमैन जी चूंड करे। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त आइन में किथे लिखियलु आहे त इलेक्शन कमीशन सेनेट चेयरमैन जी चूंड न कराईंदी। ॿुधायो वञे त छा सेनेट जूं चूंडूं इलेक्शन कमीशन करायूं हुयूं। सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार खे चूंडनि जे हवाले सां केसिस जल्द ॿुधणी लाइ मुक़ररु करण जी हिदायत। अदालत पंहिंजे हुकुम में चयो त रजिस्ट्रार केसिस ते बेंच जोड़ण लाइ मामिलो जल्द चीफ जस्टिस ॾांहुं माणे। पोलिंग दौरान हुकूमती उहिदेदारनि, सिक्योरिटी एजेंसीज़ ऐं सियासी नुमाइंदनि तरफ़ां इख़लाक़ी ज़ाब्ते जी भञकड़ी कई। इलेक्शन कमीशन NA 75 डस्का ते नंढी चूंड वारे मामले ते सुप्रीम कोर्ट में जवाब जमा कराए छॾियो। जवाब में इलेक्शन कमीशन चयो आहे त ज़िले इंसानिया जी नाकामी सबबि पोलिंग वारे ॾींहुं संगीन तशद्दुद जा वाक़िया पेश आया। पंजाब सरकार डस्का में सिलेक्टेड ऑफिसर मुक़ररु करे ज़िमी चूंडनि खे तकरारी बणायो। ज़ाब्तनि जी भञकड़ी, तशद्दुद ऐं फायरिंग जे वाक़ियनि सबबि इलेक्शन कमीशन चूंडनि खे कलदम करार ॾेई छॾियो हो। सेनेट चेयरमैन जी चूंड में प्रिज़ाइडिंग ऑफिसर असांजा वोट रद्द करे हुकूमती उम्मीदवार खे खटरायो। अदालत जो फ़ैसिलो अचण सां ख़बर पइजी वेंदी त सेनेट चूंडनि में बि हुकूमत हाराए वई। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सेनेट चेयरमैन जी चूंड में यूसुफ रज़ा गिलानी खे 49 ऐं हुकूमती उम्मीदवार खे 48 वोट मिलिया हुआ। प्रिज़ाइडिंग ऑफिसर यूसुफ रज़ा गिलानी जा वोट रद्द कया। PDM जे सुभाणे वारे इजलास में अॻिते जी हिकमत अमली बाबति अहम फ़ैसिला थींदा। हैदराबाद जे दौरे दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी लाइव स्टॉक एक्सपो में शिरकत कई। PP चेयरमैन तरफ़ां काटली बेले में बूटा पोखण वारी मुहिम जो इफ़्तिताह। मरियम नवाज़ के धमकियूं मिली रहियूं आहिनि। अदालतूं आख़िरी उम्मीद बणिजी चुकियूं आहिनि। ॿुधायो वञे त जाइज़ वोट खे छो रद्द कयो वियो। वोट रद्द करण जो मलबो बि अदालतुनि मथां विधो वियो आहे। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त पार्लियामेंट मां इस्तीफ़ा न ॾींदासीं
त शायद लॉन्ग मार्च जो असर न थिए। सुभाणे PDM जे इजलास में अहम फैसला थींदा। आपने काले करतूतों की स्याही फेंक रहे हैं। ना ही हम एक थप्पड़ के जवाब में 10 थप्पड़ मारेंगे, ना ही एक गाली के जवाब में 10 गाली। लाहौर हाई कोर्ट में पेशी के मौके ते शहबाज गिल मथा बेज़न ऐं मस सां हमलो। PTI कारकुननि तरफ़ां शहबाज गिल के बचाइण जी कोशिश। कारकुननि शहबाज गिल के मुबैना तौर बेज़ा हड़ंदड़ ते कड़की पिया। नवाज़ लीग PTI जा कारकुन आमू साम्हूं। शहबाज गिल वाक़े खे गुंडागर्दी करार ॾींदे चयो त असां चमाट जे बदिले चमाट ऐं गार जे जवाब में गार न ॾींदासीं। इन्हनि पंहिंजे करतूतनि जी मस मुंहुं ते हारी आहे। असां गुंडागर्दी न पर सियासत कंदा आहियूं। पेशी दौरान अपोजिशन तरफ़ां मुंहुं ते हमले जा अॻुवाट इतला मिलिया हुआ। PTI वर्कर्स खे पैगाम ॾियां थो त अपोजिशन ते तशद्दुद न कनि। सूबाई वज़ीर नासिर शाह शहबाज गिल ते बेज़न ऐं मस जे हमले जी मज़म्मत कंदे चयो त ॿियनि जी क़यादत लाइ किरियल ॿोली इस्तेमालु थींदी त रद्द अमल ज़रूरु ईंदो। इमरान ख़ान जे सियासी रवायत खे हथी ॾिनी। अॼु PTI खे बि उन जी झलक नज़र आई। सियासत में अहिड़े क़िस्म जा वाक़िआ न थियणु घुरिजनि। तव्हां अदालत खे लिखी ॾिनो हो त मरियम नवाज़ खां वधीक जांच जी ज़रूरत नाहे। हाणे कहिड़नि सबबनि जे बुनियाद ते मरियम नवाज़ जी ज़मानत रद्द करणु घुरो था। अगस्त में मरियम नवाज़ खे घुरायो, पोइ तव्हां पाण ख़ामोश थी विया। अवां मरियम नवाज़ खे ॿीहर छो न घुरायो? लाहौर हाई कोर्ट जो मरियम नवाज़ जी ज़मानत रद्द कराइण लाइ दरख़्वास्त ॿुधणी दौरान नैब खां पुछाणो। डिप्टी प्रोसिक्यूटर नैब चयो त मरियम नवाज़ पेशी जे मौके ते सियासी इज्तिमा क़ाइमु करे छॾींदी आहे। सेनेट ऐं ज़िमनी चूंडनि सबबि खेसि तलबी नोटिस न उमाणिया त जीअं इल्ज़ाम न लॻनि। अदालत मरियम नवाज़ खां 7 अप्रैल ते जवाब तलब करे वरितो। नैब जी दरख़्वास्त ॿुधणी लाइ मुक़ररु। सियासतदान सियासत नहीं करेगा तो और क्या करेगा? अब इससे आपको डर लगता है तो मैं क्या कर सकता हूँ? अगर आप ये समझते हैं कि आप मरियम नवाज शरीफ को धमकियों से डरा लेंगे तो सॉरी, ये इंशाअल्लाह ताला कभी नहीं होगा। इंतकाम में भी नाकाम हो गए हो तो अब अदलिया के कंधे पे बंदूक रख के चलाने की कोशिश कर रहे हो। तो मैं अदलिया से ये रिक्वेस्ट करती हूँ कि नैब के इस झूठ का, इस लव एप्लीकेशन का, इस बेहुदा एप्लीकेशन का नोटिस ले और उनके खिलाफ एक्शन ले। 7 वोट्स रिजेक्ट हुए, उससे बड़ा स्कैंडल कैमरा है। ये हुकूमत सिर्फ खुफिया चीजों पे चल रही है, वो भी अब एक्सपोज होकर कौम के सामने आ गई है। तो भाई मैदान में आओ ना, मरियम नवाज शरीफ का और मुस्लिम लीग नून का मैदान में मुकाबला करो। ये कभी हाई कोर्ट कभी नैब, इन चीजों के पीछे क्या छुपते हो? ट्रे में रख के भी मेरे आगे अगर पासपोर्ट लाएं, टिकट लेकर आएं और ECL में मेरा नाम निकालने की कोशिश करें, मैं इनको कहूंगी उठाओ और चलते बनो। आपका ख्वाब मरियम नवाज को बाहर भेजने का भी पूरा नहीं होगा। इंतकामी कार्रवाइनि सां नवाज़ लीग ख़ामोश न थींदी। जेल ऐं ज़मानतूं रद्द कराइण वारनि धमकियुनि सां रिॼारे नथो सघिजे। इमरान ख़ान इंतकाम में नाकामी बाद अदलिया जे कुल्हनि ते बंदूक हलाइणु घुरे थो। मरियम नवाज़ लाहौर हाई कोर्ट में दाख़िल थियल नैब जी दरख़्वास्त खे खिल जोॻो करार ॾेई छॾियो। अदालत खां नोटिस वठण ऐं एक्शन जो मुतालबो। मरियम नवाज़ चयो त नैब खे बयाननि ते जांच करण जो अख़्तियार कंहिं ॾिनो आहे। आइन ऐं कानून मूंखे सियासत करण जो हक़ ॾियनि था। सियासतदान अवाम जी नुमाइंदगी ऐं सियासत न कंदो त छा कंदो? जावेद लतीफ़ जे बयान ते सवाल जे जवाब में मरियम नवाज़ चयो त जावेद लतीफ़ मुहिब वतन पाकिस्तानी आहे। संदसि बयान खे टोड़े मरोड़े पेश कयो वियो। इहा हक़ीक़त आहे त सियासत में इदारनि जी मुदाख़लत बंदि थियणु घुरिजे। हुकूमत खे 3 साल थी विया पर आदमशुमारी जो को बि फ़ैसिलो न थियो। छा इन मां हुकूमत जी नाअहली ज़ाहिर नथी थिए? गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जा फ़ैसिला ॻुझा छो रखिया वेंदा आहिनि? हुकूमत फ़ैसिलनि खे ॻुझो रखंदी त शक पैदा थींदा। हुकूमत पंहिंजनि मामरनि ऐं फ़ैसिलनि में सीक्रेसी ख़तमु करे। मुल्क में जंगी हालतूं त नाहिनि जो CCI जो इजलास जल्द नथो सॾाए सघिजे। सुप्रीम कोर्ट में बल्दियाती चूंडनि बाबति केस ते ॿुधणी दौरान जस्टिस काज़ी फ़ैज़ ईसा जा रिमार्क्स। एडिशनल अटॉर्नी जनरल अदालत खे आगाही ॾींदे चयो त गॾियल मफ़ादनि वारे काउंसिल जो इजलास 24 अप्रैल ते थींदो। जस्टिस काज़ी फ़ैज़ ईसा चयो त अदालती हुकुम बावजूदि अॻूणनि इजलासनि में आदमशुमारी जे नतीजनि ते फ़ैसिलो छो न कयो वियो? हुकूमत मुल्क हलाइण या फ़ैसिला करण जे अहल नाहे। अदालती हुकुम बावजूदि CCI जो इजलास मुलतवी थियणु आइनी इदारे जी तौहीन आहे। छा मुल्क में इन तरीक़े सां हुकूमत हलाई वेंदी? सिंध खां सवाइ को बि सूबो वफ़ाक़ी हुकूमत सां इख़्तिलाफ़ नथो करे। सूबनि खे घुरायो ऐं आदमशुमारी जो हा या न में फ़ैसिलो करियो।
सखर में बाहि लॻण सबबि फ़ौत ॼाणायल औरत जे वारसनि साहुरनि ते क़त्ल जो इल्ज़ाम लॻाए छॾियो। प्रेस क्लब वारो लाजसूदो धरणो ऐं तंहिं दौरान कदीर सुम्हरो दाहियो त संदसि भेण खे मुड़ुस ऐं साहुरनि बाहि ॾिनी। खेसि ज़ख़्मी हालत में कराची न पियो वियो त हुन रस्ते में दम ॾिनो। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार कयो वञे। उमरकोट पुलिस कार में बकरियूं चोरी कंदड़ गिरोह खे सोघो करे वरितो। हिकु औरत समेत 3 जवाबदार गिरफ़्तार। उमरकोट पुलिस मूजिबि जवाबदारनि थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां बकरियुनि समेत मुख़्तलिफ़ चोरियूं करण जो एतराफ़ कयो आहे। जवाबदारनि में टैक्सी ड्राइवर मसीहा साजिद ख़ासकेली ऐं हिकु औरत शामिल आहे। पुछा गाछा कई पई वञे। थरपारकर ज़िले जा 11 पुलिस एहलकार गुटकनि समेत मनशियात जे कारोबार में मुलविस हुजण जे इल्ज़ाम हेठि मुअत्तल। एहलकारनि में नवाब संग्रासी, प्रकाश, मोहम्मद रमज़ान, मोटू, भीरजी, अब्दुल अज़ीज़ लुंड, शाहनवाज़, आरिफ कोसो, प्रताप, अंचलो ऐं ॿिया शामिल। कोरोना केसिस वधण ते सिंध में 1 महीने लाइ स्मार्ट लॉकडाउन लागू करण जो ऐलान। घरो खाते सूबे में 15 अप्रैल ताईं स्मार्ट लॉकडाउन लागू करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन में चयो पियो आहे त लॉकडाउन दौरान मार्केट, शॉपिंग मॉल्स ऐं शादी हॉल सुबुह जो 6 खां राति जो 10 वॻे ताईं खुलियल हूंदा। शादी हॉल्स ऐं होटलनि में खाधो खाराइण ते पाबंदी लागू। दरगाहूं, सिनेमा घर ऐं थिएटर्स बंदि करण जो ऐलान। नोटिफिकेशन में चयो पियो आहे त तफ़रीही पार्क्स शाम जो 6 वॻे ताईं खुलियल हूंदा। लॉकडाउन में मेडिकल स्टोर्स, इस्पतालूं, पेट्रोल पंप्स, खीर जा दुकान ऐं बेकरीज़ बंदि न थींदियूं। कोरोना जे सभ खां वधीक मुतासिर इलाइक़नि में स्मार्ट लॉकडाउन लॻाइण जा अख़्तियार डीसी हवाले। सरकारी ऐं निजी ऑफिसिस में 50% खां वधीक मुलाज़िम घुराइण ते बि पाबंदी। सिंध सरकार जो ऐलान थींदे ई भिटशा में लतीफ़ सरकार जी दरगाह बंदि। इंतिज़ामिया ऐं पुलिस मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां पहुतल ज़ाइरीन खे दरगाह मां ॿाहिरि कढी छॾियो। पुलिस संगीन ॾोहनि में मुलविस ॾोहारियुनि खे गिरफ़्तार न करे सघी। जांच ऑफिसर ॾोहारी कचे में लिकी वञण जो जवाज़ ॼाणाए चालान पेश कनि था। मुतासिर दाहूं कनि था त ॾोहारी शहर में आज़ादु घुमी रहिया आहिनि। संगीन ॾोहनि में मुलविस ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करणु पुलिस जी ज़िम्मेवारी आहे। शिकारपुर जी डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज SSP शिकारपुर खे ख़त लिखी छॾियो। ज़िले में नोंगो रियाज़ ख़त्म करण जो हुकुम। ख़त में चयो पियो आहे त क़त्ल, फुर, जिनसी ज़्यादती ऐं अग़वा जे केसिस में जवाबदार गिरफ़्तार न कया विया। पुलिस जे चालाननि में नामज़द जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे अदालत आॾो पेश कयो वञे त जीअं कार्रवायूं अॻिते न हली सघनि। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज पंहिंजे ख़त में चयो त साॻियनि मामलनि ते 6 महीना अॻु ख़त लिखियो हो, पर का बि अॻु भराई न थी। प्यारो लुंड भरिसां ख़ौफ़नाक हादसे में हिक ई कुटुंब जा 4 भाती अजल जो शिकार। गुलाम हुसैन लुंड स्टॉप ते तेज़ रफ़्तार डंपर ऐं चिंची रक्षा में टकर। चिंची में सार ज़ाल मुड़ुस ऐं 2 मासूम ॿारड़ा फौती विया। फौतनि में वीरसी भील, संदसि ज़ाल नामा, 2 वरनि जो पुटु हरेश ऐं भाइटो राजेश शामिल। पुलिस जो चवणु आहे त चिंची में सवार माण्हू प्यारो लुंड खां टंडोलहयार वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो। हिकु आनो 20 रुपयनि में छो थोरी। तंगवाणी में शहरी ऐं आना विकिरो कंदड़ हथे पइजी विया। शहरियुनि विच में पई झेड़ो टारियो। कराची जे इलाइक़े अलाबख्श ॻोठ में गुम थियल ॿारड़ी जो लाश हथ। 3.5 सालनि जी अलीशा जो लाश नई ठहंदड़ इमारत में पाणी जी टैंकी मां हथ कयो वियो। वारसनि वाक़े खे क़त्ल करार ॾेई छॾियो। पुलिस तरफ़ां जांच खां अॻु ई वाक़े खे हादसो करार ॾियण जो इशारो। ॿारड़ी जे वालिद जो चवणु आहे त अलीशा खे अफ़वाह बाद क़त्ल कयो वियो आहे। जंहिं ॾींहुं अलीशा गुम थी हुई उन ॾींहुं टांकी में ॻोल्हियो पर हू नज़र न आई। वाक़े जी शफ़ाफ़ जांच करे ज़िम्मेवारनि खे सज़ा ॾिनी वञे। सुपर हाईवे पुलिस जो चवणु आहे त अदावत हेठि इमारत ॿारड़ी जे घर भरिसां हुई। लॻे थो ॿारड़ी रांदि खेॾण दौरान पाणी जी टैंकी में किरी पई हुई। पोस्टमार्टम रिपोर्ट बाद मौत जा कारण मालूम थी सघंदा।
लॉकअप खे तालो लगाइण विसरी वियो या कैदी भॼाइण जी साज़िश। वगड़ थाणे जे लॉकअप मां 2 जवाबदार फरार। जवाबदार इम्तियाज़ मुगेरी दोस्त मोहम्मद महमर फरार थियण में कामयाब थी विया। वाक़े खां पोइ पुलिस में थरथलो, अहलकारनि जी नाअहली लिकाइण जी कोशिश बि जारी। पुलिस जो चवणु आहे त ड्यूटी ते मुक़रर संतरी खां लॉकअप खे तालो लगाइण विसरी वियो हो। जवाबदार तालो खुलियल ॾिसी फरार थी विया। SSP कंबरशेर राजकोट वगड़ थाणे जे वॾे मुंशी सूदो 3 अहलकारनि खे मुअतल करे छॾियो। जवाबदार फरार थियण जो केस दाख़िल थियण बाद 4 अहलकार लॉकअप हवाले। पीपल्स पार्टी MNA खुर्शीद शाह ख़िलाफ़ आमदनी का वधीक असासा केस ने FBR इलेक्शन कमीशन जे नुमाइंदनि जा बयान रिकॉर्ड। सखर जी एहतसाब अदालत में ॿुधणी दौरान नायब हथां गिरफ़्तार थियल खुर्शीद शाह बि पेश। नायब जे शाहिदनि जा बयान रिकॉर्ड थियण बाद केस ते ॿुधणी 29 मार्च ताईं मुलतवी। खुर्शीद शाह चयो आहे त अदालतूं सही कमु कनि त समूरा मसइला हल थी वेंदा। केर बि अदालतुनि खे कमु करण खां रोके नथो सघे। मुल्क में पार्लियामेंट सूदो ॿियनि इदारनि जी अहमियत नाहे रही, हाणे रुॻो अदालतुनि जी अहमियत आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस वानी बुलेटिन जी शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ।